टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आहियां डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे मोहतरमा शबनम बलोच। शबनम बलोच अॻे असां हिकु ॿ प्रोग्राम कयो तॾहिं कोरोना कोन हुई, हींअर कोरोना आहे। सो कोरोना में छा आहे, कोरोना में शबनम छा आहे, कोरोना में असां छा आहियूं, कोरोना किथे पहुती, कोरोना आहे छा, किथां शुरू थी, काॾे हलंदी, सफ़र कंदी, कीअं हू पंहिंजा पंध गस फ़ासिला घटाईंदी वधाईंदी, माण्हू मारींदी, ॻणतियूं परेशानियूं मुसीबतूं मायूसियूं उहे हिन सॼे संसार खे ॾींदी हिकिड़े अहिड़े जॻह ते पहुती आहे जिते हाणे माण्हुनि वटि शाह लतीफ़ जीअं चयो त वाटूं 20 थियूं, को ॼाणा कहिड़े विया। सो हाणे असांखे ख़बर न आहे त हीउ रस्तो वठूं या हीउ रस्तो वठूं, कहिड़ो रस्तो वठूं, केरु सही केरु ग़लति। हिकिड़े अहिड़े मांधाण में असीं सभु जो सभु पिया आहियूं जिते असां सम्झूं था त सिंधी माण्हू पाण में गॾिजी हिकिड़ी का ॻाल्हि वेही कयूं ऐं जिते बि अव्हांखे अक़ल जी थोरी सरसी नज़र अचे उन अक़ुल जी घणो करे पोइ लॻी बि कयूं। मोहतरमा शबनम बलोच जेका आहे, अॻे जॾहिं मूं अर्ज़ु कयो त कोरोना खां अवल जेके हुन सां प्रोग्राम थिया हुआ तॾहिं हू जंगी महाज़न ते यमन ऐं सूडान जे ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदी हुई, पर हाणे ही सॼी दुनिया जे मथां हिकिड़ी जंग जेका आहे उहा पेंडेमिक जी सूरत में, आलमी वबा जी सूरत में असांजे साम्हूं आहे। सो असां कुझु पाण में ॻाल्हायूं त हीअ आख़िर दुनिया सम्झ में अचे ऐं माण्हू पाण में गॾु वेहंदो त पोइ कई ग़लतफ़हमियूं, कई मसइला उहे बि ख़तमु थींदा ऐं मसइलनि जो हल बि नज़र ईंदो। सो घणो करे मूं एतिरो ई ॻाल्हायो, बाक़ी शबनम खां थोरो थोरो का ॻाल्हि पुछणी हूंदी त शबनम वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। आउं चाहियां थो त तव्हां कोरोना जंहिंखे कोविड-19 था चऊं उन जो तव्हां ख़ुलासो कीअं ॿुधाईंदव, उन जी कहाणी किथां शुरू थी आहे। माना ईअं त कोन था चऊं त हिन शुरू कई, कहिड़े मुल्क कई, उहो उनखे छॾियो, उहा पॉलिटिक्स हुई, पर हिन जो घटि में घटि असांखे जेको नवंबर 19 खां इज़हार मिले थो उन खां जे पाण शुरू कयूं त उहो रीकैप बि थी वेंदो ऐं असांजे माण्हुनि खे वरी ॻाल्हि बि यादि ईंदी त यार हीअं बि थियो, हीअं बि थियो, हीअं बि थियो। बिल्कुलु, थैंक यू वेरी मच डॉक्टर साहब। बिफोर कमिंग टू कोरोना, जीअं तव्हां छो त ॻाल्हि पाण छेड़ी छॾी त पोइ दफ़ा जॾहिं पाण प्रोग्राम कयो आहे, आई थिंक इट्स बीन अ ईयर नाउ, उन वक़्तु मां साउथ सूडान में हुअसि, अञा कोरोना जी कहाणी स्टार्ट न थी हुई। छो त जीअं तव्हां सही चयो, कोरोना असां पहिरीं दफ़ा जॾहिं ॿुधी हुई, बिकॉज़ ज़ाहिर उहे जेके सार्स वायरस आहिनि उहे त पहिरीं खां थींदा रहिया आहिनि, बट दिस वन इज़ वे मोर सीरियस। त पहिरें दफ़ा जॾहिं असां ॿुधो त आई थिंक तव्हां सही चयो नवंबर 2019 हुयो, बट द फर्स्ट केस वॉज रिपोर्टेड ऑफिशियली टू WHO फ्रॉम चाइना। इट वॉज December 31st, 2019। ठीक है, पाकिस्तान में वो 27 फरवरी ते फर्स्ट रिपोर्ट थियो हुयो। त जॾहिं इहो पहिरें दफ़ा थियो हो त ज़ाहिर हाणे चाइना में थियो हुए, 2 या 3 केसिस, आई थिंक टू केसिस वर रिपोर्टेड ऑफिशियली, सो नो बडी वॉज गिविंग इम्पॉर्टेंस टू दिस न्यूज़, कंहिंखे अंदाज़ो न थियो छा थींदो। तंहिंखां पोइ माना इहे इंफॉर्मेशन्स हुयूं त कुझु अहिड़े क़िस्म जी इंफॉर्मेशन हली हुई त हिकिड़ी माना जेको पाण में लिखंदा आहिनि हिकिड़ी मिस्टीरियस डिज़ीज़ अची वई आहे, हीअं पियो थिए, हू पियो थिए, एंड थिंग्स आर हैपनिंग इन ऑल दैट। त उनखे थोरो कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ में बि कन्वर्ट थियणु लॻियो, पर माण्हू बहरहाल उनखे एॾो सीरियस कोन वरितो। WHO जनवरी 30 ते पंहिंजी स्टेटमेंट में चयो त इट इज़ समथिंग ऑफ अ ग्लोबल कंसर्न, ग्लोबल हेल्थ कंसर्न्स और हेल्थ एमरजेंसी बल्कि उन जनवरी 2020 में हुनखे डिक्लेयर कयो न पेंडेमिक हुन कयो हो मार्च में हुन ग्लोबल पेंडेमिक डिक्लेयर कयो, पर जनवरी में दे सेड इट इज़ ग्लोबल हेल्थ एमरजेंसी। छो त थ्रेशोल्ड हूंदा आहिनि, व्हेन यू से पेंडेमिक उन जा स्टैंडर्ड्स डिफरेंट हूंदा आहिनि, मयार अलॻि हूंदा आहिनि। त मूंखे यादि आहे उन वक़्तु मां साउथ सूडान में हुयसि ऐं असांजी हिकिड़ी एमरजेंसी मीटिंग थी हुई त हीअ शइ थी आहे, एंड एवरीबडी वॉज ट्राइंग टू अंडरस्टैंड दैट उन वक़्तु साउथ सूडान में दुनिया जूं टोटली एमरजेंसी रिस्पॉन्स कंदड़ जेके इंटरनेशनल इदारा आहिनि, इंक्लूडिंग UN, एवरीबडी वॉज प्रेज़ेंट। हिकिड़ो वॾो हॉल हो, मूंखे यादि आहे, वी वर सिटिंग, ऐं उन वक़्तु अञा ताईं WHO या CDC जे तरफ़ां इहा गाइडलाइन कोन आई हुई त तव्हांखे मास्क पाइणा आहिनि या कुझु अहिड़ी का बि गाइडलाइन कोन आई हुई, ऐं बल्कि शुरू में इहो चयो त न मास्क पाइण जी ज़रूरत कोन्हे। उन वक़्तु जेका डिस्कशन थी हुई, उनखे चयो थी जेके माना हीउ अहिड़ो वायरस आहे जेको अगरि सरफेस ते तव्हां टच कंदो न त उतां बि थी वेंदो, कागज़ थींदो, हल थी वेंदो, कैश न यूज़ करियो, मतिलबु अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं पियूं थियूं। सो देयर वॉज अ लॉट ऑफ कन्फ्यूजन। तंहिंखां पोइ तव्हां सही फरमायो त February 27 में हिते 27 फरवरी 2020 में 2 केस रिपोर्ट थिया पाकिस्तान में,
ऐं तंहिंखां पोइ बि इहो लॻो त इहा का अहिड़ी बीमारी आहे जेका चाइना या ॿियनि मुल्कनि में आहे, पर पाकिस्तान में छो त शुरू में 2 या 3 केसिस थिया त एॾी उन ते माना सर्वेलियंस न हुई, पर जेका ऐं हाणे तव्हां सिचुएशन ॾिसो पिया, इट इज़ अ ग्लोबल पेंडेमिक जंहिंजी 4थी वेव हले पई पाकिस्तान में, जेका डेंजरस थींदी पई वञे। त शयूं ख़राबु हुजनि त उन्हनि खे लापरवाही सां छॾे न ॾिजे, उहे तमामु घणियूं ख़राबु थी सघनि थियूं शयूं इन जनरल यस, पर हीअ जेका जॾहिं तव्हां डिक्लेयर करे था छॾियो इट्स ए ग्लोबल पेंडेमिक, पोइ त असांजी ज़िमेदारी आहे। इट इज़ समथिंग डिफरेंट एंड एवरी गवर्नमेंट हैज़ टू हैव दी मेयर्स इन प्लेस। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका शइ वुहान मां निकिरी करे पूरी दुनिया में पहुती आहे त ज़ाहिर किथे त लैप्सिस हूंदा न, त उन में 2 क़िस्मनि जा लैप्सिस थींदा आहिनि। हिकिड़ो तव्हांजो हूंदो आहे सर्वेलियंस जो, उन में तव्हांजो जेको सो टेस्टिंग, ट्रेसिंग ऐं आइसोलेशन, इहो पब्लिक हेल्थ में अची थो वञे। तंहिंखां पोइ तव्हांजी मेडिकल केयर वग़ैरह शुरू थिए थी, त हॉस्पिटल्स में बेड केतिरा आहिनि, वेंटिलेटर्स केतिरा मौजूदु आहिनि ऐं फैसिलिटीज़ कहिड़ियूं आहिनि। ऐं तंहिंखां पोइ छो त हीअ हिकिड़ी बिल्कुलु तरह जो नालो नॉवल करोना रखियो हुयो, हिकिड़ी बिल्कुलु नई शइ हुई, त जेके हेल्थ प्रैक्टिशनर्स हुआ इंक्लूडिंग जेके टॉप एजेंसीज़ लाइक CDC, लाइक WHO, दे वर आल्सो स्ट्रगलिंग टू अंडरस्टैंड के सिम्टम्स ही रोज़ चेंज पियो करे। शुरू में त ख़बर कोन पई न, छो त म्यूटेशन जे करे हेसी ताईं आई थिंक ओवर 10,000 वेरिएंट्स इफ आई मे कोट 10,000 या उनखां मथे थी चुका आहिनि, या बल्कि उनखां वधीक थी चुका आहिनि, थाउज़ेंड्स थी विया क़िस्म। सो द मोर इट ट्रांसमिट एंड म्यूटेशन जो अमल थिए थो, द मोर इट बिकम डेंजरस। छो त कल टियों ॾींहुं तव्हां ॾिठी हूंदी जेका नई WHO जी स्टेटमेंट हुई, त हुन चयो त ज़ाहिर डेल्टा इज़ ए कंसर्न। उन चयो त वायरस इज़ गेटिंग फिटर एंड फास्टर ऐं स्मार्टर, मतिलबु असांखां, असांजे सॼी सर्वेलियंस सिस्टम खां, असांजे पूरे गवर्नेंस सिस्टम खां, असांजे पूरे उन शइ खां वधीक स्मार्टर ऐं फास्टर थी पियो। वी आर नॉट एबल टू एक्ट एज़ द वायरस इज़ एक्टिंग। सो येस, इट इज़ अ पॉइंट ऑफ कंसर्न फॉर एवरी वन। छो त ही उहा शइ न आहे त चीन में थी या अमेरिका में थी या पाकिस्तान में, इट इज़ ग्लोबल। इवन देयर आर सो मेनी कंस्पेरेसी थ्योरीज के किथां थियो कीअं थियो, एंड देयर इज़ नो एग्रीमेंट येट। अञा ताईं बि हले पई त वेदर इट वॉज अ वायरस एस्केप फ्रॉम द लेबोरेटरी और इट इज़ कमिंग फ्रॉम द वेट मार्केट, व्हाट हैपेंड, अञा इन ते को कंसेंसस कोन्हे। पर इन में शबनम हीअं थियो न त मिसाल वर्ल्ड लीडर्स आहिनि न, माना डोनाल्ड ट्रम्प इन जो नालो ई चाइनीज़ वायरस रखी छॾियो, इस ताईं विया अॻिते। इहो नॉन मेडिकल ऐं अनफाउंडेड हिकिड़ी अप्रोच आहे न, जंहिंजा बुनियाद तव्हां वटि कोन्हनि, पर तव्हांखे अॻे खे मिड़ई धकु हणिणो आहे, इन करे तव्हां इहो नालो ॾेई छॾियो। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु। छो त जेको वॾे में वॾो जीअं चइजे लेसन लर्नड आहे, या जेको मां सम्झां थी लीडरशिप क्राइसिस रहियो आहे, उहो इहो आहे त इन ते अननेसेसरली जेका पॉलिटिक्स कई वई वर्ल्ड लीडर्स जे तरफ़ां। छो त पहिरीं जेको इन प्रोग्राम खां पहिरीं पंहिंजी ॻाल्हि थी पई त हिन वायरस जहिड़े तरीक़े सां हर शइ खे एक्सपोज़ कयो आहे, हिन पेंडेमिक, वेदर इट इज़ लीडरशिप क्राइसिस, वेदर इट इज़ हेल्थ जो जेको सिस्टम आहे ग्लोबल उन जो क्राइसिस हुजे, वेदर इट इज़ इंफॉर्मेशन जो जेको डिज़ास्टर आहे उहो क्राइसिस हुजे, इट हैज़ एक्सपोज्ड एवरीथिंग टू द कोर। So leaders like Trump, of course, they have been downplaying the virus. Like Johnson. Exactly, or many of them. Like Trump, thank you, when he went to the hospital to meet with the patient, he's like, oh, corona is nothing, and he was handshaking and all that. बाद में वो पाण contact कयो, and he मुश्किल सां उनजी जान बची हुई, यानी एतिरो हुनखे कॉन्टेक्ट थियो हुयो। सो कल बि मां हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी पियो, उन चयो त जेको पब्लिक मिसट्रस्ट आहे, that has been a greatest contributor to the crisis. So from where that mistrust was coming? No, ये बदएतमादी अच्छे किथा थी? अच्छे किथा भी? This is very important to understand. मामले के खराब करे वही. Exactly, because उनकी reason ये हुई that till today, even till today, every day the story is different. You know, whether it is symptoms, whether it is a political narrative, whether it is, you know, whatever you say, the story is changing. So the leaders, जॾहिं लीडर पाण चवे थो त भई साइंटिस्ट जेका उनजी कमेटी हुई उनखे डाउन प्ले पियो करे, जेको साइंटिस्ट चवनि पिया हेड़े क्राइसिस में यू हैव टू लिसन टू द साइंटिस्ट, बिकॉज़ यू एंड मी वी आर नॉट साइंटिस्ट, वी हैव टू लिसन टू द साइंटिस्ट एंड एक्सपर्ट्स, बट दे वर डाउन प्लेइंग, डिफाई कयो इनखे ट्रम्प खे मुसलसल, एंड जेको डिफाई करे पियो त ही वाज टर्मिनेटिंग, एंड नॉट ओनली ही, पर जेका पाण पहिरीं बि ॻाल्हि कई पियो त डेमोक्रेसीज़ अराउंड द वर्ल्ड दे हैव बीन वीकन, बिकॉज़ उन्हनि खे हिकिड़ो इहो मौक़ो मिलियो त हू एवर इज़ क्रिटिसाइज़िंग गवर्नमेंट पॉलिसीज़, ओके, बिकॉज़ इट्स क्राइसिस, इट्स एमरजेंसी, यू कैन टर्मिनेट, यू कैन पुट मोर कंट्रोल। कल मां हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी पे, दैट वाज फ्रॉम फ्रीडम हॉल, हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन है, if I am naming it correctly, उन्होंने जो 80 countries में डेमोक्रेसी वीक थी है because of this crisis. 80 countries.
So that was the thing. So this virus is also aristocratic, na? I mean, you may name it whatever you name it, but 71 governments, they can say they restricted criticism on government. Okay. 91 countries imposed new controls on media because you can't say anything. So there's not असां वटि happening. तईं आहे 91 countries. उनमें असां आहियूं. 91 is a big number. Is a big number. Almost half of the world. Yeah, including, because we're not considering even, I think, I don't remember the correct number, but the millions of people who are refugees and homeless, उन्हनि जे हवाले खां पॉलिसीज़ चेंज थियूं आहिनि, उन्हनि जे हवाले खां दे आर इन टू मोर ट्रबल, छो त ही ग्लोबल पेंडेमिक तव्हां यादि रखो, तव्हां वैक्सीनेटेड आहियो, तव्हांजा ॿार वैक्सीनेटेड आहिनि, पर अगरि तव्हांजे पाड़े वारो वैक्सीनेटेड न आहे, तव्हांजो ड्राइवर वैक्सीनेटेड न आहे, तव्हांजी मेड वैक्सीनेटेड न आहे, तव्हांजे पाड़े में अगरि को स्लम एरिया अगरि उहे वैक्सीनेटेड न आहिनि, भले वॾो शहर बि हुजे वैक्सीनेटेड, पर उनजी हिकिड़ी कच्ची आबादी बिल्कुलु उहा बि न हुजे त तबाही थी वेंदी न। ईअं ज़ाहिर हाणे पांगड़े जेके कंट्रीज़ आहिनि उनमें ज़ाहिर हिकिड़ो पॉपुलेशन जो तव्हां ॾिसो न केतिरी क्लस्टरिंग आहे, डेंसिटी तव्हां ॾिसो, द स्लम एरियाज़ में तव्हां ॾिसो जेका सूरत हाल आहे, सो वी आर नॉट गोइंग टू गेट अवे अंटिल एंड अनलेस एवरी सिंगल पर्सन इज़ वैक्सीनेटेड। हाँ, वैक्सीनेटेड त हाणे वरी इहो थो अचे त वैक्सीन ते माण्हुनि जो केतिरो ट्रस्ट आहे, उहा वैक्सीन पॉलिटिक्स वरी अलॻि शुरू कयो, उहा हिकिड़ी अलॻि शुरू आहे, हिकिड़ी त उहा पॉलिटिक्स आहे, एंड देन पीपल यानी माण्हुनि जो अगरि तव्हां बिहेवियर ॾिसो त दे आर ओके टू टेक रिस्क ऑफ गेटिंग कॉन्ट्रैक्टेड बाय द वायरस, बट दे आर नॉट ओके टू बी वैक्सीनेटेड बिकॉज देयर वर लॉट ऑफ स्टोरीज़ तव्हांखे ख़बर हूंदी। सो इहो जेको मिस इंफॉर्मेशन, डिसइंफॉर्मेशन ऐं डिसओरिएंटेशन वारो जेका पेंडेमिक हुई, दैट वाज़ इवन फास्टर, वायरस खां बि वधीक तेज़ी सां इट वाज़ मूविंग। हूअ बि वधीक हलंदी आहे न, चवंदा आहिनि त वांदो माण्हू उनखे शयूं ख़राबु करण में सहूलियत थींदी, दैट इज़ ट्रू, बट इन ते माना गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ा सीरियस एफर्ट्स हुजणु खपनि त ओनली ऑथेंटिक छा करे गवर्नमेंट, ॾिसो न ऑथेंटिक जो मतिलबु फ़र्ज़ु कयो मूंखे हिकिड़ो माण्हू थो चए, ऐं कंबर जो आहे, मूंखे चई साईं इहे बकवास वेठा कनि, चंड ते किथे विया आहिनि, कीअं वेंदा चंड ते, हर कंहिंजो पंहिंजो हिसाबु आहे, हिते धरती ते ई पूरा नथा हली सघो, चंड ते विया। मूं उन ॻाल्हि खे मिलायो हिन कोविड सां, बत्ती थी ॿरे, मैग्नेट थो लॻे, ही थो थिए, lot of stories, but you see mana overall Zaire, this is an era of false information, इनमें कोई शक कोन्हे, whatever, but this is the global pandemic, इनमें माण्हू जी लाइफ एंड डेथ जो सवाल है, हुकूमत छा करे, मां उही ॻाल्हि पई कयां, छो त हिनमें माण्हू जी लाइफ एंड डेथ जो सवाल है, त हुकूमत खे जेतिरी अवेयरनेस मास कैंपेन हलाइण खपे उहा न हली। On the contrary, if your top leader is saying something even which is contributing to these conspiracy theories, then it is a disaster. उन मल्टीप्लाई उन जे करे मल्टीप्लाई, इहो ई मां चयमि छो त मिक्स मैसेजिंग तमामु घणी पे आई। इट इज़ ट्रू कि ज़ाहिर आहे ही जेके बि वैक्सीनेशन आहिनि दे आर लाइक फॉर एमरजेंसी यूज़, जेको वैक्सीनेशन ठहण जो हिकिड़ो प्रॉपर टाइम हूंदो आहे, आई थिंक 4 to 5 years, उहो ज़ाहिर कोन मिलियो, 18 महीना आहे, then some people say 4 yeah, 18 महीना is a standard, but even it takes longer, 4 to 5 years. So I mean, of course this was for the emergency, but the thing is medical science taraqi bhi kari, I mean that was jin chajen hin sadi ji ekdi mana ekdi contribution hui, tamam vadi contribution hai, so we have to listen to them because we are helpless. So uha jeka mass campaign halan khape ya, uha un tarike sa kithe bhi koन हली, पर इन में हिकिड़ी ॻाल्हि असां ॾिसंदड़नि खे इहो ॿुधायूं त शबनम खे मूंखे वैक्सीनेशन थियल आहे आर्ट्स काउंसिल मां, तव्हांखे यादि हूंदो जी, मूंखे यादि आहे, फर्स्ट वन। हा, हाणे मूंखे हिकिड़ो इत्मीनान त हीअ आहे त असां जेका उहा चाइनीज़ वैक्सीन कराई, हाणे जे डेल्टा अला ख़ैर करे जे लॻे बि त उन डेल्टा जो असरु असां ते घटि हूंदो, इन जो मतिलबु आहे वैक्सीन कम त करे थी न। Yeah, this is what the health experts are telling us, WHO, CDC, National Health System, everybody is saying it, because जेके रिसर्च उहे त वरी जेको कुझु चवंदा आहिनि उनजे पोयां कोई एविडेंस हूंदो आहे न, बिकॉज़ उन्हनि सैम्पलिंग कई, उन्हनि ॾिठो त भई जेके जिन माण्हुनि खे वैक्सीन थियल आहे उन्हनि ते केतिरो असरु थियो, जिन खे नाहे थिए, त हींअर बि जेको पंहिंजो नेशनल हेल्थ सिस्टम आहे उहो बि चए पियो त जेके सीरियस पेशेंट्स आहिनि, जेके एडमिटेड आहिनि, मोस्ट ऑफ देम आर दे नॉट वैक्सीनेटेड।
So that is true, but the thing is कि उनजा वरी पंहिंजा challenges भी आहिनि. ज़ाहिर जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त ज़ाहिर जॾहिं शुरू में साउथ अफ्रीका में वेरिएंट आयो अल्फा, and then ब्राज़ील ऐं यूके में then बीटा आयो, and then now it is delta. So delta means it is like, you know, you have 1000 times more viruses in your body, so that is why you are spreading it more. ऐं माना उहो ए ऐं बी जे निस्बत में हाणे क्लाइमेक्स ते आहे. हाणे क्लाइमेक्स ते आयो आहे त ज़ाहिर आहे जेको क्लाइमेक्स वारो हूंदो उहो जॾहिं पावर म्यूटेट वधीक कंदो त हूंदो. उहो अञा पावर वधीक कंदो. ऐं उनखां ॿी ॻाल्हि त हींअर अमेरिका में जेका रिसेंट स्टडी कई अथनि उन में उहो चवनि था ब्रेक थ्रू केसिस जो मतिलबु आहे इफ़ यू एंड मी और एनीबडी एल्स हू इज़ वैक्सीनेटेड त असां को वायरस कॉन्ट्रैक्ट कयो मे बी तव्हांजी ॻाल्हि वांगुरु असां ते खणी एतिरो सीरियस असर न बि पियो हुजे, बट देन वी आर ट्रांसमिटिंग इट अ लॉट. उनखे उहो ब्रेक थ्रू हाणे इहा ॻाल्हि तव्हां माण्हुनि खे ॿुधायो त वैक्सीनेटेड खे जॾहिं लॻंदो जी हा त पोइ उहो नओं वायरस छा ठहंदो? उहो जेका ही टेक्निकल लैंग्वेज यूज़ पिया कनि उनखे ब्रेक थ्रू केसिस पिया चवनि. उनखे चवंदा जेके ब्रेक थ्रू केसिस आहिनि उहो दैट इज़ आल्सो एन अलार्म. तंहिंजे करे उन्हनि एडवाइस कयो त इवन इफ़ यू आर वैक्सीनेटेड तव्हां प्लीज़ मास्क ज़रूरु पायो. ऐं हिते हिकिड़ो ॿियो जेको इंफॉर्मेशन डिज़ास्टर इवन द वेस्टर्न कंट्रीज़ अमेरिका में थियो हूंदो, तव्हां ॾिठो हूंदो उन्हनि जो जेको फ्लोरिडा ॿियूं जेके 5-6 स्टेट्स आहिनि उते तमामु घणो वायरस वधियो आहे. उनजो रीज़न इहो आहे त जेके उन्हनि जूं एपेक्स ऑर्गनाइजेशन्स आहिनि लाइक CDC आहे, उन्हनि चयो त हाणे जेके जिन माण्हुनि जी वैक्सीन थियल आहे यू कैन गो विदाउट मास्क इवन. पर जॾहिं केसिस सर्च थिया, जॾहिं डिज़ास्टर इहो वधणु लॻो त उन्हनि वरी पंहिंजो रिवाइज़ कयो. उन्हनि चयो नो एवरीबडी हैज़ टू वियर मास्क. सो मास्क नो मास्क इट हैज़ बीन यू नो रिकरेंटली. पर हिननि ई 2 हफ़्ता अवल अमेरिका में जॾहिं जीअं ई नरमी कयो न त उन में 2-3 शयूं हुननि लाज़मी करार ॾिनियूं. हिकिड़ियूं इहे त सुपर मार्केट, ट्रेन, बस, एरोप्लेन, इन्हनि 4 जॻहनि ते मास्क मैंडेटरी आहे. बाक़ी यू आर ओपन. उन ओपननेस जे करे ऐं नॉट वेयरिंग मास्क जे करे हाणे 3 ॾींहं अमेरिका में 1 लख केस अपीयर थिया आहिनि. ऐं पोइ हिननि वरी वापसि वरिती रिवाइज़ कई इवन इफ यू आर वैक्सीनेटेड तॾहिं बि मास्क पायो. ऐं इवन अमेरिका में हिकिड़ी उन्हनि ॾाढी इंट्रस्टिंग हींअर स्टडी कई आहे त उन्हनि चयो दिस डिसीशन ऑफ गेटिंग वैक्सीनेटेड और नॉट वैक्सीनेटेड इज़ आल्सो पॉलिटिकल. बिकॉज व्हाट दे डिड, उन्हनि हिकिड़ो सर्वे कयो त हिकिड़ा रिपब्लिकन्स आहिनि ऐं ॿिया डेमोक्रेट्स. उन्हनि ॿिन्ही जो जॾहिं उन्हनि सर्वे कयो त उहे रियलाइज़ थियो त जेके डेमोक्रेटिक आहिनि उहे सिर्फ़ु 80% वैक्सीनेटेड आहिनि ऐं जेके रिपब्लिकन्स आहिनि से आई थिंक दे आर लाइक 20s में सम परसेंटेज हुई जेका इलाही घटि हुई, 26 हुई या 25 हुई. सो उन्हनि चयो त ॾिसो पॉलिटिकल ओपिनियन आल्सो मैटर आहे. छो त उन्हनि चयो इहो सम्झण जी ज़रूरत आहे हू आर दीज़ पीपल हू आर रिलक्टेंट टू गेट वैक्सीनेटेड. उहो त थियो न त गुज़िरियल साल इलेक्शन महिल अमेरिकन इलेक्शन में इहा ॻाल्हि आई त जेके बि अमेरिकन स्टेट्स कांग्रेस पंहिंजे रिपब्लिकन जे अंडर हेड हुयूं न त उते हुननि डिफाए कयो डॉक्टर फाउची खे ऐं CDC खे चयो नो वे असां नथा हणायूं. न जंहिंजे करे छा थियो जो उते सर्ज थियो, उते सुएल थियो ऐं नंबर वधियो. ऐं बाक़ी जेके डेमोक्रेट्स जे अंडर हुयूं न रियासतूं उते घटि थियो. पोइ मसइलो थियो हिकिड़ो ॿियो, मिसाल लॉस एंजलिस आहे, कैलिफोर्निया, ठीकु आहे, उनखे चवंदा आहिनि हाफ ऑफ अमेरिका. हाणे उहो कैलिफोर्निया खे बंदि कीअं कनि, इहो हिननि सभिनी जे लाइ पॉलिटिकल इशू, सोशल इशू ऐं वॾो हिकिड़ो प्रेशर इकोनॉमिक्स जो. दैट इज़ ट्रू. द इकोनॉमिक प्रेशर इज़ हैवी बिकॉज जेको पाण आई थिंक लास्ट टाइम वी वर डिस्कसिंग दैट देयर सेकेंडरी डिज़ास्टर जेको अनफोल्ड थिए पियो जंहिं ते पाण फ़िलहालु एॾो कोन पिया ॻाल्हायूं बिकॉज राइट नाउ त लाइफ सेविंग जो इकोनॉमिक्स नज़र छो थी अचे पाकिस्तान में. आई थिंक इन ते असां गौर नथा कयूं, कंसीडरेबली न आहे. छो गौर आई थिंक डिस्कशन में त more or less it has been, but the thing is के way out हुन जो असां वे नॉट स्टिल प्रेगमेटिक कि जहिड़े तरीक़े सां कोविड अच्छा अगरि मार्च में पैंडेमिक डिक्लेयर थिए त असां वटि त वरी बि काफ़ी टाइम हुयो त वेयर आर अवर प्रिपरेशन्स. न पोइ त असां छा कयो, वॾे में वॾा मज़हबी इज्तिमा थिया लाहौर में, उहे खणी आया हुतां ताफ़तान मां खणी आया ईरान मां. इहे मिस्टेक्स हुयूं. यू सी दीज़ वर द मिस्टेक्स. इहे जेके डिसीशंस हुया हुन में तव्हांजा इज्तिमा हुया, तव्हांजो मज़हबी इज्तिमा हुआ, तव्हांजा पॉलिटिकल जलसा हुआ, तव्हांजा मार्केट्स में सभु कुझु थियो पिए. मतिलबु एवरीथिंग वाज़ हैपनिंग. देयर वाज़ नथिंग which was जीअं चइजे मार्च खां पोइ असां को एहतियात कई हुजे. जलसो थी करे
हा एवरीबॉडी वाज धरणा था डूइंग इट। उन खां लॻनि। पोइ जॾहिं इन्हनि माण्हुनि तव्हांखे यादि हूंदो काफ़ी यानी कि अहिड़ी रिपोर्ट्स आयूं त भई ABC कंट्री मां जेको जहाज़ अचे पियो उन में 20 माण्हू 25 माण्हू उन जी ख़बर पई त देवर लाइक कोविड पॉज़िटिव। त एयरपोर्ट्स ते तव्हांजा जेके मेयर्स हुआ वेवर हुआ ई कोन हाणे उते त सख़्ती हुजणु खपे हा न। हा तव्हांखे न। ख़बर आहे त दिस थिंग इज़ हैपन ऐं जॾहिं ग्लोबल पैंडेमिक डिक्लेयर थी चुकी आहे दिस इज़ अ वेरी वेरी सीरियस थिंग।